गोसपुर भरिसां ॿ ॼणा मदे जी वेझो हिकु ॼणो अगवा। जमाल थाणे जी हद तंगवाणी लिंक रोड ते हथियारबंदनि फायरिंग करे कार खे रोके वरितो। ॾोहारनि ॿिनि ॼणनि असदुल्ला ऐं मंज़ूर बुखटी खे अगवा करे विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे ॾिनी। मदे जी थाणे जी हद मां ज़रई ज़मीन तां नौजवान अगवा ॻोठ बख़्शू उॼण भरिसां हथियारबंद अनवर खे अगवा करे विया। इतलाउ मिलण ते पुलिस ऐं ॻोठाणा धड़नि पुठियां रवाना थी विया। मुखबिर जे वाले जो चवणु आहे त ॾोहारनि पुट जी मोबाइल नंबर तां फ़ोन करे भूंग घुरियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान जी न्यूयॉर्क में मुलाक़ात। ॿिन्ही अख़बारनि ॿिन्ही तरफ़नि लाॻापनि जे रुखनि जो जाइज़ो वरितो। ॿ तरफ़नि लाॻापनि खे हथी वठाइण जे अज़्म जो बर्ताव। अख़बारनि बहितर पाड़ेसरी लाॻापनि खे वधीक सघारो बणाइण सां गॾोगॾु गॾियल फ़ाइदेमंद सरकार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त गज़ा में हिकदमि जंगबंदी करे फ़लस्तीन ऐं लिबनान ख़िलाफ़ जारी इसराइली जारीअ जो ख़ात्मो आंदो वञे। पीटीआई बानी ऐं बुशरा बीवी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस ते अॼु ॿुधणी थींदी। एहतिसाब अदालत जो जज जावेद राना ॾियाला जेल में ॿुधणी कंदो। गुज़िरियल ॿुधणी ते नेब जे आख़िरी गवाह खां आॾी पुछा न थी सघी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु शाम गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म आलमी अमन सलामती ऐं भलाई में UN जे किरदार जी हिमायत कंदो। वज़ीर आज़म आलमी मालियाती ढांचे में सुधारनि, कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मसइले जे हल जी अहमियत ते ज़ोर भरींदो। इसराइल जी लबनान में बमबारी वधीक 81 शहरी शहीद, 223 ज़ख़्मी। शहीदनि जो अंग वधी 700 थी वियो। 2000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। इसराइली आर्मी चीफ लबनान ते ज़मीनी हमलनि जी धमकी ॾेई छॾी। 5 लख शहरी ॾखण लबनान मां लॾ पॾाड़ ते मजबूर। जंगी जुनून में मुब्तला इसराइली फ़ौज हथा मासूम फ़लस्तीनी जी नस्लकुशी जारी। 24 कलाकनि दौरान यहूदी फ़ौजी हमलनि में वधीक 17 फ़लस्तीनी शहीद, 86 ज़ख़्मी। ग़ज़ा में जबालिया कैम्प ते इसराइली हमले में 15 रफ़ा ते ड्रोन हमले में 2 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज हथा 41,534 फ़लस्तीनी शहीद थी चुका। टंडो आदम रेलवे स्टेशन ते रेल हेठां अची सिकंदराबाद वासी पोरियत फ़ौत। पाकिस्तान एक्सप्रेस ट्रेन मां पेर स्लिप थियण सबबि गुलाम शबीर कुरैशी हेठि किरी फ़ौत थी वियो। कोटड़ी जी भरिसां नारो रोड ते टायर माउंटेड ट्रक हेठां अची पंजाब वासी ड्राइवर काशिफ अब्बास आराई जी भाटिजी फ़ौत। ऐं हैदराबाद में घर अंदर गैस प्रेशर मशीन फाटस पर 5 गर्भवती सड़ी ज़ख़्मी। लियाकत कॉलोनी में घर अंदर रद बचाव दौरान गैस प्रेशर मशीन धमाके सां फाटस पर 1 नौजवान, 3 औरतूं ऐं 1 नीगरी सड़ी ज़ख़्मी। 3 ज़ख़्मी ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल।